कोटड़ी में हिंगोरा कॉलोनी के रहवासी सैयद शमन शाह तरह के बासर मानून की ज़्यादतियुनि खिलाफ़ जामशरो प्रेस क्लब पहुंची एहतजाज कंदे दायो आहे त कखायन घरन में रहंदो आहियां जंहिं तरह जा बासर मानू कब्ज़ो करण की नियत से मूंखे तंग करे उतारण चाहिनि था। 20 साल अॻु मोहम्मद ईसा बिरोई खां इहो प्लाट सर्वे ज़मीन मां मूं ख़रीद कयो हो, जंहिं ज़ाहिद बहारी, दिलू पंजाबी ऐं ॿिया कब्ज़ो ॼाणाए मूंखे हिसाइनि था त प्लाट असांजो आहे, जॾहिं त अहिड़े मामले की तव्हां अॻ में भी तरह जे चङनि ऐं वस वारनि खे ॾिनी आहे, जॾहिं त फ़ैसिलो भी कयो वियो ऐं कोर्ट में भी फ़ैसिलो खटियो आहे। उन बावजूद भी मूंखे बार बार पुलिस जो सहारो वठी तंग कयो पियो वञे। हुन वधीक चयो त गरीब पोरियत आहियां, पोरियो करण वञा थो त दर ते पुलिस अची ॿ खे हिरासा करे थी। समूरो इलाइक़ो सुञाणे थो त मां हिकु गरीब पोरियत आहियां, महिनत मज़दूरी करे पेट जो गुज़र कंदो आहियां। अलाह ताला विकिणी अजो ठाहियो आहे, उन ते बि बासरनि जूं अखियूं आहिनि। डीसी जामशरो SSP जामशरो खां मुतालबो करियां थो त मामले जो नोटिस वठी इंसाफ़ ॾियारियो वञे। नेपाल मेज़बान, सच्चे मेज़बान जी सच्ची सुञाण।